मुफ्ती साहब असांजे ॻोठ जे विच में पुरानी मस्जिद ठहियल आहे। उन मस्जिद के शहीद करे ॿी जगह मुंतकिल करे सघूं था। अली हैदर महर घोटकी खां। जंहिं भी जगह ते तव्हां हिकु भेरो मस्जिद ठाहियो था त क़यामत ताईं उहा जगह मस्जिद जे हुकुम में थी वेंदी आहे। जंहिं मक़ाम ते ज़मीन जे जंहिं हिस्से ते मस्जिद ठही वञे उहा क़यामत ताईं मस्जिद हूंदी आहे। उन खे ड्राहिणो या उन ज़मीन के पंहिंजे ज़ाती इस्तेमाल में आणणु इहो जाइज़ न आहे। हिकु भेरो मस्जिद ठही वई हमेशह जे लाइ मस्जिद आहे। जेकॾहिं तव्हां ॿी जगह ते मस्जिद ठाहिणु चाहियो था त ठाहियो, पर जेकी पहली मस्जिद आहे, जेकी अॻु जी ठहियल आहे पुरानी मस्जिद, उन खे या त आबाद कयो। जेकॾहिं आबाद नथा करे सघो त उनखे कंहिं ज़रिए सां महफ़ूज़ करे छॾियो ताकि उन में कुता या जानवर वग़ैरह न वञनि। पोइ ॿी जगह ते तव्हां मस्जिद ठाहियो। लेकिन इन जगह ते हर वग़ैरह हलाए करे को घर ठाहिणो या का ज़मीन पोख करणु यानी पंहिंजे ज़ाती इस्तेमाल में आणणु इहो जाइज़ न आहे।